स्टूडियो जो ॿाहिरां जा हाल अहवाल तव्हां ॾियो पिया स्टूडियो जे अंदरां जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि पहिरियां उन्हनि जो तारीफ़ नज़रीन तव्हां सां कराईंदा हलूं। नसीमुल गनी साहब आहिनि सकाफ़त जा सेक्रेटरी, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे ऐं महफ़िल खे जीअं चइबो आहे त रौनक बख़्शी आहे। सर वेलकम जो पिया तव्हांखे, वॾी महिरबानी मुंहिंजी। उन सां गॾु आहिनि अब्दुल रज़ाक रहमू साहब, पाण GDA सां उन्हनि जो तालुक़ु आहे, यंग पॉलिटिशियन आहिनि ऐं मेंबर आहिनि प्रोविंशियल असेंबलीअ जा। सर तव्हांखे बि वेलकम चऊं पिया, वॾी महिरबानी मुंहिंजी। ऐं उनखां पोइ आहिनि मुनवर महेसर साहब, इन्हनि जो तालुक़ु बि सकाफ़त खाते सां आहे ऐं पाण डायरेक्टर जनरल आहिनि DG सकाफ़त खातो। सर तव्हांखे बि वेलकम चऊं पिया। थैंक यू। सकाफ़त जी ॻाल्हि हले पई त ॿाहूं ॿधण वारी जेका वाट आहे इहा बि असांजी सकाफ़त में शामिलु आहे। वॾी महिरबानी, अवां सभु आया उहो असांजे अङण ते। नसीमुल गनी साहब, अवां खां जेकॾहिं शुरूआति कयां, बेसिकली हिकिड़ो नुक़्तो एकता जो जेको मैसेज आहे, पैगाम आहे, गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हले थो पियो, इनखे अवां कीअं ॾिठो, कीअं डिफाइन कंदो? इन ते ॻाल्हाइण खां पहिरीं त मां अली काज़ी साहब खे तमामु घणी मुबारकबाद ॾींदुमि, छो त हिन जेको आहे सो ॾियारे जी उन्हनि बुनियादु विधो त भई असांखे सेलिब्रेट करणु खपे, असांखे पंहिंजे ॾियारे खे सभु मिली करे टोपियूं पाए, अजरक पाए ऐं जेको ॿियो सिंध जो रस्मूं आहिनि, रवाज आहिनि, उनखे निर्वाह करे असां गॾिजी हिनखे मल्हायूं। ऐं गॾिजी मल्हाइण जी माना आहे एकता, माना ॿधी करे असां इहो हिकिड़ी गॾु रस्म मल्हायूं। त एकता जेका आहे कंहिं बि क़ौम जे लाइ तरक़ी जो बुनियादी जुज़ आहे। जेकॾहिं ॿधी हूंदी त तव्हां को बि मसइलो, को बि का ॻाल्हि हूंदी, तव्हां हिकु जाइ ते जेकॾहिं बीठा हूंदा त तव्हांखे केर बि माण्हू शिकस्त नथो ॾेई सघे। ॿधी जेका आहे उनमें वॾी ताक़त आहे। ॿधी जे बारे में तमामु घणियूं जेके आहिनि से वॾनि जूं जेके आहिनि से आहिनि कहावतूं। सो एकता इन बहाने जेकॾहिं असां गॾु थियूं था हिकु ॾींहं ते एंड असां उन ते ख़ुशी था मल्हायूं, टोपियूं था पायूं, अजरक था पायूं, लिंगियूं था पायूं ऐं ॿियो जेके कल्चर जा उञाण आहिनि उहे असां पटका था पायूं, उहे करे असां ख़ुशि था थियूं ऐं हिकु पॉइंट ते गॾु आहियूं असां त असां सभु सिंधी आहियूं ऐं सिंधी कल्चर ते असांखे फ़ख़्रु आहे। तमामु ज़बरदस्त सर, वॾी महिरबानी। रायमू साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे अॼोको ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां? ऐं जेकॾहिं अली कादी साहब जो ज़िक्र कयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जस्ट लाइ असांजो सरवान न रुॻो टाइम न्यूज़ या पंहिंजे अख़बार जो सरवान, पर आउं चवंदुसि त सॼी सिंध जो सरवान आहे, जंहिं सॼी सिंध खे एकता जी हिकु लड़ीअ में पोइण जे लाइ बाक़ाइदा शुरूआति कई ऐं उन सिलसिले खे अञा ताईं खयूं पिया अचनि। ख़ासि तौर ते वरी गुज़िरियल ॾींहुं जेको उन्हनि पैगाम ॾिनो आहे, उन्हनि पंहिंजे पैगाम में इहो चयो त ॾुख सूर ऐं दर्द जेके आहिनि उहे त बिना पुछण जे, बिना ॿुधाइण जे ईंदा आहिनि। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अव्हां इहे ॾुख सूर दर्द पोइ ते रखी करे, महिरूम विसारे करे ख़ुशियूं मल्हायो पंहिंजनि सां गॾु, सिंध वासियुनि सां गॾु, ऐं उन्हनि जी वरी परघोर लहो सिंध सां दर्द जो रिश्तो उनवान बि हुई आहे। सर बिल्कुलु, सभ खां पहिरें त अली काज़ी साहब जी महिरबानी जिन इहा स्टार्ट वरितो ऐं हिकिड़े प्लेटफार्म ते घटि में घटि ॾुख सूर विसारे माण्हू हिकिड़े प्लेटफार्म ते इन मौक़े ते, इन ॾींहं ते इहो हफ़्तो स्पेशली माण्हू मल्हाए थो सिंध जे लाइ, पंहिंजी सकाफ़त जे लाइ, सकाफ़त खे उजागर करण जे लाइ। त जस ॾिनोसि आऊं बि अली काज़ी साहब खे ऐं तव्हांजी सॼी जेको आहे सो टीम खे, त हेॾा एफर्ट्स तव्हां वरिता सभिनी खे इन मौक़े ते घटि में घटि त हिकिड़े प्लेटफार्म ते सभिनी दुनिया जी कुंड कुड़च में जिते बि तव्हां ॾिसो सिंधी वेठो आहे, पाकिस्तान में आहे या पाकिस्तान खां ॿाहिरि किथे बि रहे पियो, उहो इन ॾींहं खे सेलिब्रेट करे थो। त घटि में घटि ईद जे बराबरि पंहिंजो ख़ुशियूं जेको आहे सो हिन ॾींहं में पंहिंजे दोस्तनि सां गॾु, पंहिंजी फैमिली जे मेंबर्स सां गॾु सेलिब्रेट करे थो ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करे थो। त जस लाइ अली काज़ी साहब ऐं अहिड़ा ॾींहं जेको आहे सो बिल्कुलु मल्हाए पिया अचनि, माण्हू जी पंहिंजी यादि हिकिड़ी ताज़ी सकाफ़त जी थिए थी। न त हाणे अॼुकल्ह अहिड़ो दौरु अची वियो, तव्हां ॾिसो माण्हू हर को पंहिंजी मोबाइल जी दुनिया ताईं महदूद थी वियो आहे। हर शइ सकाफ़त कल्चर, हाणे यंग जनरेशन आहे उहो त सफ़ा पुराणे दौर में माण्हू कचहरियूं कंदा हुआ, हिक ॿिए सां मेल मोलाप हूंदो हुओ, सिस्टम हूंदो, हाणे त उहो ख़तमु थी वियो। हाणे मोबाइल जी दुनिया ताईं माण्हू महदूद थी वियो आहे। त घटि में घटि इहो ॾींहुं अचे थो त हिनखे माण्हू ख़ुशी सां सेलिब्रेट करे थो ऐं पंहिंजे कल्चर जी त घटि में घटि ख़बर पए थी त असांजी सकाफ़त छा आहे छा न आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई अवां मुनवर महेसर साहब। हा साईं, ॾिसूं था 10-12 सालनि खां वठी कल्चरल एक्टिविज़म में हलूं पिया पाण। जेका शदीद ज़रूरत हुई जॾहिं पंहिंजो काज़ी साहब इन ॻाल्हि जी शुरूआति कई, इनफैक्ट कंहिंखे करणु खपंदी ऐं ही वॉज़ द वन हू स्टार्टेड। सवाल इहो थो पियो आहे हाणे टाइम अॻिते निकिरी आहियूं असां, 10-12 साल असां पंहिंजे कल्चर खे एतिरो प्रोजेक्ट कयो आहे, असां दुनिया जे कुंड कुड़च में पहुचायो आहे। हाणे असांखे लुक फॉरवर्ड बि करिणो आहे, छड़ो ख़ाली कल्चर लिबास जो नालो न आहे, कल्चर वैल्यूज़ जो नालो बि आहे।
असांखे इहो बि पाण में ॾिसणु खपंदो आहे छा असां उन्हनि वैल्यूज़ ते बि क़ाइमु आहिनि, छा असां जेका महिमान नवाज़ी जेका जंहिंजे करे दुनिया में असां मशहूरु हूं छा असां उन ते क़ाइमु आहियूं, छा असां में उहो जेका औरत जी इज़त जेका जो जेको फैक्टर आहे आया असां में उहो आहे या असां उनखे थोरो पोइ ते छॾींदा पिया वञूं। जेका तमामु घणियूं अहिड़ियूं शयूं आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे मुइशत। हाणे असांखे कल्चर सां गॾोगॾु पंहिंजे मुइशत ते बि तवजो ॾियणु खपंदो आहे। हिकिड़ो फेज़ असां टपी आयासीं, तमामु ज़रूरी हुयो। ॾिसो मां इहा ॻाल्हि बार बार कंदो आहियां, 50 ऐं 60 जे ॾहाके में असांखे पोइ ते धिकियो हुयो, जॾहिं बि डिक्टेटरशिप अचे थी असांखे अलाए छो पोइ ते धिकियो थो वञे पियो। पर हाणे 88 खां पोइ जेको जहिड़े नमूने जी जमहूरियत हले पई, जेका जॾहिं इहा जमहूरियत हले पई असांखे अलहमदिल्ला काफ़ी अपॉर्चुनिटी मिली आहे। उन अपॉर्चुनिटी खे असां अवेल बि कयो आहे भरपूर नमूने सां, ख़ासि तौर ते 2009-10 खां वठी त असां तमामु घणो हिन अपॉर्चुनिटी खे अवेल कयो आहे। हाणे टाइम इहो आहे जो असांखे हिकिड़ो क़दम अॻिते वञणु खपंदो आहे, छो जो कमुनि जी जो जेको ज़िंदा रहण जो जेको फैक्टर्स हूंदा आहिनि न उन में लिबास उनजो हिकिड़ो फैक्टर आहे। जेसीं ताईं मुआशी तौर ते तव्हां मज़बूत नथा थियो तेसीं ताईं तव्हांजो सर्वाइवल ॾाढो मुश्किल आहे। तंहिंजे करे असांखे इवन मां त चवां थो हिननि सभिनी प्रोडक्ट्स खे जेके असां प्रोडक्ट्स खयूं था पयूं था इन्हनि खे असांखे मटीरियलाइज़ करिणो आहे, इनखे कमर्शलाइज़ करिणो आहे, इन मां असांखे फ़ाइदो वठिणो आहे। असांखे इहो ॾिसणो आहे त असांजा माण्हू जेके सैलाब में मुतासिर थिया उन्हनि खे असां कीअं सपोर्ट करे सघूं था इन्हनि शयुनि सां जेका आहे न। सो कल्चर जो मक़सदु जेकॾहिं लिबास पाइणु आहे त अलहमदिल्ला असां उन में तमामु घणा रिच आहियूं, पर कल्चर में असां कल्चर जे हर एंगल खां रिच आहियूं, उहे असां अञा एक्सप्लोर कोन कयूं आहिनि। हाणे वक़्तु आहे त असां अॻिते निकिरूं ऐं उन्हनि शयुनि खे बि एक्सप्लोर कयूं। असां जेके ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे, पर इनखे जेके मां हिकिड़ो पॉइंट अॻिते वधायां, नसीमुल गनी साहब ॾांहुं अचूं था त सर कल्चर सिर्फ़ु जीअं साईं चयो त लिबास या टोपी अजरक न आहे, कल्चर में त तमामु घणियूं शयूं अची थियूं वञनि न। पंहिंजो पाण सां मुहबत करणु, उनखां अलावा वरी पंहिंजी धरतीअ सां ऐं धरती वासियुनि सां मुहबत करणु, ख़ासि तौर ते वरी ॾुखी घड़ीअ में जेके असांजी थीम बि आहे सिंध सां दर्द जो रिश्तो, इनखे बि असां कल्चर सां गंढण जी कोशिशि कई त रुॻो ख़ुशियूं मल्हाइणु पंहिंजाइप न आहे, पंहिंजनि सां गॾु उन्हनि जा ॾुख ऐं दर्द मल्हाइण बि पंहिंजाइप ई आहे। इन थीम केतिरी चेंज आंदी आहे सोसाइटीअ में सर? वॾी महिरबानी। असल में कल्चर जेको आहे उनजो हिकिड़ो हिसो आहे हेरिटेज। उनजो हिकिड़ो हेरिटेज आहे जेको हीउ असांजो लिबास, हीअ टोपी, हीअ अजरक, हीअ लुंगी, असांजो हीउ कल्चरल हेरिटेज आहे ड्रेस जे हवाले सां। जीअं दॿकियूं पियूं आहिनि, ॿिया जेके आहिनि, इहे बि असांजो कल्चरल हेरिटेज आहे। जीअं हीअ असां जंहिं वेठा आहियूं कुझु सिंधी, इहो बि असांजो कल्चरल हेरिटेज आहे। बिल्कुलु। पर छा आहे त कल्चर हिकिड़ो फ्लो आहे, हिकिड़ो तेज़ वहकरो आहे, माण्हुनि जो टोटल जेको बिहेवियर आहे उनजो नालो आहे, उनजो आउटकम आहे जेके कल्चर चइजो। उनजो हिकिड़ो इलाही अहम जुज़ जेको आहे उहो आहे हेरिटेज असास। माना हीउ जेको सदियुनि खां पंहिंजो इहो हले थो पियो, इनखे असांखे संभाले वेठा आहियूं, असांखे इनखे संभालणु खपे। पर जेको ॿियो नओं जेको रवैया रुख जेके अचनि पिया उहो अॼु जो कल्चर आहे। उन में माना कल्चर खे हिकिड़ो चइनि शयुनि में बंदि नथो करे सघिजे। इहो हिकिड़ो वसी हिकिड़ो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ कल्चर्स ऐं सब कल्चर्स बि हूंदा आहिनि। हिकिड़े कल्चर जे अंदरि सब कल्चर्स हूंदा आहिनि जेके थोरा थोरा मुख़्तलिफ़ बि हूंदा आहिनि हिक ॿिए खां, पर उहे उन असांजो हिसो आहिनि कल्चर जो। असांखे उनखे गॾु वठी बाक़ी ॾुख असांजो ॾुख में जेको असांजो कल्चर रहियो आहे, असां हिक ॿिए जा हमेशह ॾुख में साथी रहिया आहियूं, असां हमेशह मददगार रहिया आहियूं। ऐं असांजो हाणे त खणी केश ॻाल्हि में अची वई आहे, जॾहिं बाटर ट्रेड हूंदो या पहिरीं जेको हूंदो, माण्हू ॾुख में हिक ॿिए खे इलाही मदद कंदा हुआ। माण्हू जंहिं वटि का फौतगी थींदी या को ॾुख हूंदो त उनखे उनजे घर में मानी कोन पचंदी हुई। ऐं हाणे वञा तीअं आहे त उनजे घर में मानी कोन थी पचे, ओड़े पाड़े मां अचे थी मशहूरु रही आहे। ऐं महिमान नवाज़ी जो त असांजो मशहूरु आहियूं असां महिमान नवाज़ी, हुनजो असां काफ़ी मुंहिंजे ख़्याल में घणो महिमान नवाज़ी हुजण जो थोरो असां खमियाज़ो बि भुगतियो आहे। पर बहरहाल असांजो कल्चर जेको आहे माशाअल्लाह मौजूदा नयुनि शयुनि खे अडॉप्ट कंदे पंहिंजे हेरिटेज खे बचाईंदे अॻियां वधी रहियो आहे। जेको नुक़सानु खमियाज़े जी मां ॻाल्हि कई, यकीन हूंदो आहे बॉर्डर क्रॉस करे जेके अचनि था पिया महिमान, अणघुरिया महिमान, उन्हनि जे लाइ ॻाल्हि पिया कयो। अवां अचूं पिया हज़रत अब्दुल रज़ाक रहमू साहब, कीअं ॾिठो अवां हिन समूरे सफ़र खे, ऐं ख़ासि तौर ते कल्चरल खाते सां वाॻियल ॿ शख़्सियतूं असां वटि मौजूदु आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे उनखे वधीक डिफाइन कनि पियूं, पर असांजी कोशिशि काविशुनि कल्चर खे प्रोमोट करण में ऐं सिंध वासियुनि में हिकिड़ी जागरता पैदा करण में, छाकाणि त अगेन आई वुड कोट अली काज़ी साहब, उन्हनि गुज़िरियल पंहिंजे पैगाम में चयो त एकता बहसियत हिकिड़ी जागरता जो नालो बि आहे न, त उन जागरता जे लाइ असां केतिरो किरदारु अदा कयो आहे सर? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। इहो जीअं मैसर साहिबु ॻाल्हि कई, ऐं बिल्कुलु जेको सो इन ॻाल्हि खे तस्लीम करियां थो। हलो पहिरियों फस्ट स्टेप त काज़ी साहिबु असांखे ॾिनो कल्चर जे हवाले सां, असां गॾु बि थियासीं, सभु कुझु कयासीं।
हाणे हिन खां पोइ अॻिते बि अॼुकल्ह तव्हां ॾिसो न जदीद दौरु हले पियो, कॉम्पिटिशन जी दुनिया में हले पियो सॼो, त इन में बि असां वटि कई अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे असां पंहिंजो प्रमोट करे उन में पंहिंजो सरमायो बि करे सघूं था। तव्हां ॾिसो जीअं असां वटि ख़ासि तौर ते स्पेशली थर में असांजो हैंडीक्राफ्ट मशहूरु आहे, हुते असांजो कारपेट जो कमु थिए थो मशहूरु आहे, उते ॿियूं बि कई शयूं थियनि थियूं, रली जो कमु आहे या ॿियो आहे, उहे माण्हू बाक़ाइदे एक्सपोर्ट कंदा, हितां खां माण्हू असांखां उहे शइ साॻियो 2000 में 3000 में वठी वञनि था, उहे ई असांजी शइ मार्केट में तव्हां वञो इस्लामाबाद में थर जो गज आहे या रली आहे या कारपेट आहे ॿी शइ, उहा साॻी शइ 35 खां 40,000 रुपए में वञे थी, त जेका शइ असांखे उनजो प्रॉफिट ई कोन थो मिले, 2000 3000 या 5000 में हितां जो माण्हू ॿियो माण्हू वठी वञे, इस्लामाबाद में उहा साॻी शइ जेकॾहिं 50,000 में विकिरो थिए थी त असां पाण खे अवेयरनेस आणणु खपे, त इहो साॻियो कमु त असां पाण बि करे सघूं था, जेका असां हितां विची ब्रोकर आहे मिडल मैन आहे हुनखे उहा शइ असां छो ॾियूं, जो असांजी शइ जी वैल्यू ई ख़तमु थी वञे, त घटि में घटि इहो बि असांजे कल्चर में जेके शयूं ठहनि थियूं त उनखे असां पाण खे प्रोमोट बि करणु खपे ऐं उनजी मार्केटिंग बि असां पाण खे करणु खपे। मुख़्तलिफ़ NGOs बि कनि पियूं, जीअं NGOs जे थ्रू असांजे थर जो कंहिं अहिड़ो हैंडीक्राफ्ट आहे जेको वेंदो आहे, उहे NGOs पंहिंजी मार्केटिंग कंदियूं आहिनि, उहे अॻिते वञी जेको आहे कैश असांखे कराइनि थियूं ऐं पंहिंजी मार्केटिंग में जेको बेनिफिट्स उन्हनि खे मिलनि था, त उन सभिनी शयुनि जो बेनिफिट असां पाण खे खणणु खपे, महिनत असां करियूं था, मज़दूरी असां करियूं था, हैंडीक्राफ्ट असांजो आहे, सकावत असांजी आहे, त उन सकावत खे उजागर करे ऐं उनमें बेनिफिशरी बि असां पाण थियूं, जो बेनिफिट उनजो असांखे मिली सघे। ज़बरदस्त। कोहिस्तान में जेका शइ 5000 में ख़रीद कजे थी न सर, तव्हां त इस्लामाबाद जो मिसाल ॾिनो, पर मां कराची जो मिसाल ॾियां, खाड़ी या ॿियनि ब्रांड्स ते हलिया वञो त उते उहा साॻी 5000 वारी शइ वाकई में 50,000 में मिले थी पई। मनोहर मेहता साहब, अवां जेका वे फॉरवर्ड वारी ॻाल्हि कई, वन स्टेप फॉरवर्ड, उन्हनि जे लाइ कुझु तजवीज़ूं बि अवां वटि यकीनन हूंदियूं, उन जे लाइ कमु कीअं करे सघिजे थो? बिल्कुलु साईं, उन लाइ तजवीज़ूं बि आहिनि, उन जे लाइ प्रैक्टिकली कमु बि कयूं पिया असां। मसइलन जेका हाणे साईं रहम सां ॻाल्हि कई, न त हितां माण्हू वञे थो जॾहिं इस्लामाबाद या ॿियनि शहरनि ॾे खणी थो वञे, लाहौर या पाकिस्तान जा शहर या ॿाहिरि अचे थो, मिडल मैन छा थो करे, ॾाढो एक्सप्लॉइट थो करे आर्टिज़न खे। हाणे असां कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां 16 17 18 डिसंबर ते सिंध क्राफ्ट्स फेस्टिवल लॻायो आहे कराची में, जंहिंमें असां उनजे एडवर्टाइज़ में लिखियो आहे त महिरबानी करे जेके ब्रोकर आड़ती मिडल मैन हज़रात आहिनि उहे तकलीफ़ न कनि, सिधो आर्टिज़न अचे। आर्टिज़न हाणे हींअर बि असां जेको लोक प्रसाद फेस्टिवल इस्लामाबाद में मेलो लॻायोसीं न साईं, उन में जेको अजरक ठाहिण वारो उहो पाण वेठो हो, हिकिड़े पासे अजरक ठहे पियो, ॿिए पासे अजरक सेल पियो थिए, उन डिस्प्ले पियो थिए, ॾाढी तरह सां लुंगियूं ठाहिण वारा सभिनी जा खॾा हणायासीं हुते, सभिनी जेके जंहिं तरीक़े सां थींदो आहे, ऐं उहो आर्टिज़न खां माण्हू डायरेक्ट सामान ख़रीद पिया कनि। ऐं यकीन कयो त सिंध जे कल्चरल यानी लिबास जी एतिरी जेका डिमांड आहे, जो उन में तव्हां ॾिसंदव जेकॾहिं त तव्हां घटि में घटि महसूसु कंदव त एतिरी हुनजी डिमांड आहे, 3-4 मण त सिर्फ़ु लाड़काणे जो माओ पियो खपे, डेली त बसियुनि ते माओ ईंदो, उहो खपे पियो उते दुकाननि ते जेके आहे, ऐं उहो पर उन में मिडल मैन जो किरदारु न हो जेको कमाए सभु खणनि पिया। हिते बि जेको असां क्राफ्ट फेस्टिवल हणायो आहे, उनजो मक़सदु इहो आहे त जेतिरो बि कंदा आर्टिज़न कमाईंदा, आर्टिज़न ई हिनखे विकिरो कंदा, ऐं आर्टिज़न उहो पंहिंजो सामान खणी पंहिंजा पैसा खणी घर वेंदा, ऐं उहो आहे प्योरली बोर्ड मुतासिरनि जे लाइ। त उहे बोर्ड मुतासिर जेके असांजा आर्टिज़न जेके बोर्ड खां मुतासिर थिया आहिनि, उन जेके यानी मुआशी नुक़सानु कयो आहे, उनखे जॻह असां ॾींदासीं, अकोमोडेशन असां ॾींदासीं, स्पेस असां ॾींदासीं, मानी असां ॾींदासीं, हू पंहिंजो कमु कंदा, पंहिंजो सामान खपाईंदा, पंहिंजा पैसा खणी घर वेंदा। अहिड़े नमूने सां मां चवां थो त इहो सिर्फ़ु असां कराची में हाणे कयो आहे न, इनखे हर ज़िले हेडक्वाटर ते करणु खपंदो आहे, ताकी घटि में घटि भला जेके आर्टिज़न्स आहिनि इन्हनि जे आरती वारो त विचूं फैक्टर त ख़तमु थी वञे, जेका आहे न साईं, हिकिड़ो इहो। ॿियो जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयो त अॻिते वञण जो वन स्टेप फॉरवर्ड जो मसइलन असांखे हिकिड़ो साल इहो बि मल्हाइणु खपे त असां कल्चरल डे मल्हायूं था, त हिन साल असां इहो बि अर्ज़ु कंदासीं त आईंदा पंहिंजे ॿारनि खे कॉपी करणु न ॾींदासीं। असांजे कॉपी कल्चर असांजो एजुकेशनल सिस्टम तबाह करे छॾियो आहे। बिल्कुलु असां वालदेन ख़ुदि वञूं था, उन सां वञी गॾिजी करे उनखे हेल्प था कयूं, सपोर्ट था कयूं, माण्हुनि जे लाइ ॻोल्हियूं था त फलाणो करे, इहा असांजे लाइ ज़हर क़ातिल आहे। असांखे दुनिया सां कॉम्पिटिशन करणी आहे, त असांखे अहिड़नि बुराइनि खे पाण मां कढणो पवंदो। सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा आहियूं, होटलनि ते छो था वेहूं भला, मायूं छो थियूं कमु कनि, असां छो सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा आहियूं। असांखे सोचणु खपंदो आहे त न असांखे डबल कमु कंदासीं, न त डबल कमाईंदासीं न। वैसे ई ज़िंदगी मां चवंदो आहे त जेका न अधु त ज़िंदगी सुम्हण था गुज़ारियूं, अधु ज़िंदगी उनखे होटलनि ते वेही गुज़ारियूं छा जेका। त कुझु स्टेप्स असांखे खणणा पवंदा अॻिते, जेके वे फॉरवर्ड जा मां स्टेप्स ॿुधायां थो, उन 2-3 त इहे बि आहिनि, इमीडिएट इहे आहिनि त तव्हां कॉपी कचहरी ख़तमु कयो ऐं तव्हां पाण पंहिंजो कमु करणु शुरू कयो। पाण रेड़ो छो था हणो, पाण सरकारी नौकरी आसिरे छो था वेहूं पिया जेका असीं।
जेकॾहिं जेसीं ताईं असां महिनती क़ौम न थींदासीं तेसीं ताईं असांजे कल्चर जो फ़ाइदो न हूंदो। जॾहिं असां महिनती क़ौम थींदासीं त ऑटोमेटिकली पोइ माण्हू असांखे हर लिहाज़ खां पसंदि कंदा। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई अवां सर। ऐं सिंध सां दर्द जो रिश्तो निभाइण जे लाइ अवां पंहिंजो पार्ट बि प्ले कयो पिया, रोल प्ले कयो पिया। अल्हम्दुलिल्लाह। एग्ज़िबिशन जी ॻाल्हि कई ऐं जी। हुन सां गॾु वरी ॻाल्हि कई त जेके कमु करण वारा हूंदा आर्टिज़न्स, सभिनी खां वधीक फ़ाइदो उन्हनि खे थींदो। ख़ासि करे जेकॾहिं वरी मां नसीमुल गनी साहब ॾांहुं अचां सर, हैंडीक्राफ्ट्स या अहिड़े क़िस्म जो जेको कमु थिए थो, गज भर्थ जी ॻाल्हि कयूं था या घर वेठे जेको हुनुरु थिए थो, उहो बेसिकली कनि थियूं असांजूं अदड़ियूं, अंबड़ियूं, औरतूं ख़ासि तौर ते। उन्हनि खे एम्पावर करण जे लाइ बि कुझु थिए पियो सकाफ़त खाते जे तरफ़ां, जीअं सिधो सो उन्हनि खे फ़ाइदो पहुचे त पोइ वरी अगेन मां अचां मुनवर मैसर साहिब जी ॻाल्हि ते, त पोइ उहे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारे सघनि, बजाए जो उहे वरी होटलनि ते टाइम पास कनि या ॿाहिरि घुमनि फिरनि, कॉपी कल्चर में अचनि इवन। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मार्केट डायनेमिक्स थोरा मुख़्तलिफ़ हुजनि था न। मार्केट डायनेमिक्स में इहो हूंदो आहे त कंहिं शइ जी ज़रूरत पैदा कजे त जीअं शइ उहा विकामे। असां जेकी हीअ एग्ज़िबिशन हाणे इस्लामाबाद में बि असां हाणे उतां अचूं पिया, असां ॿई ॼणा उते हुआसीं, उते असांजी हले पई एग्ज़िबिशन 10 ॾींहंनि जी हली पई ऐं उते काफ़ी घणो सेल थी ऐं उते औरतूं हुयूं ऐं जेके ॿोल मुतासिर औरतुनि खे असां पहिरीं उन्हनि खे प्रायोरिटी ॾिनी, विच में को माण्हू कोन हो। जॾहिं अली काज़ी साहब बि एकता ॾिहाड़ो मल्हायो त उन खां पोइ अजरक जी सेल ऐं टोपियुनि जी सेल रिकॉर्ड वधी वई, तमामु वधी वई। त जेकॾहिं मार्केट तव्हां जनरेट कंदा त उहा शइ ठहंदी, उहा शइ विकामंदी, उहा शइ प्रिज़र्व थींदी, ठीकु आहे न। ऐं हुनजो पोइ फ़ाइदो सभिनी खे थींदो, जिन खे इहो हुनरु अचे थो उन्हनि खे इहो फ़ाइदो बि थींदो, छो त हिन में औरतूं इन्वॉल्व आहिनि। उन्हनि खे मां विज़िट कयो, हिकु स्टॉल ते मां वियो आहियां। हाणे तव्हांखे मां ॿुधायां, तव्हांखे ख़ुशी थींदी त हुननि पंहिंजो ऑनलाइन बि मार्केटिंग शुरू करे ॾिनी आहे। ज़बरदस्त। न फ़क़ति हुते स्टॉल ते विकिणनि पिया, पर हू ऑनलाइन बि उन्हनि जो लॻो पियो आहे फेसबुक ते ॿियनि ते, उहो ऑनलाइन बि सप्लाई कनि पिया। माना हाणे उन्हनि जो सिर्फ़ु पाण ज़ाहिरा 3 या 4 औरतूं एतिरो कमु करे कोन सघंदियूं, त उन्हनि ओड़े पाड़े जी ॿियनि औरतुनि खे मिलाए करे बि पंहिंजो कमु वधायो आहे। जेतिरी उन्हनि जी नीड ईंदी ओतिरो हू कमु वधंदो ऐं थी सघे थो त उहे नंढी हिकिड़ी फैक्ट्री में वेही रहनि, स्मॉल इंडस्ट्री जो कमु थी वञे। जेतिरो मार्केट डिमांड हूंदो ऐं मार्केट डिमांड थिए थो मशहूरी सां, पब्लिसिटी सां, उन्हनि खे उहा शइ जॾहिं असां प्रोजेक्ट कयूं था, जीअं तव्हां प्रोजेक्ट कयो था, त उन हिसाब सां उन नीड पैदा थी थिए, ज़रूरत पैदा थी थिए, ठीकु आहे न। माण्हुनि खे ख़बर थी पए त हे बि कुझु शयूं इस्तेमालु जूं आहिनि, कुझु शयूं बल्कि ड्राइंग रूम में बि सजाए सघनि थियूं, कुझु शो पीसिस वांगुरु बि सजाइनि थियूं, उहे शयूं विकामनि पियूं ऐं धड़ाधड़ विकामनि पियूं। रोज़ इस्लामाबाद में जेको लाड़काणे जो माओ जेको आहे, भुगल माओ जेको मशहूरु आहे, ऐं खोपरे जो माओ ॾाढो खाधो, ॾाढो मज़ेदार, उहो रोज़ ख़तमु थियो पियो वञे। माना रोज़ उते अचनि पिया ऐं रोज़ माण्हू ख़तमु थी पियो वञे, शाम खां पोइ या सौगात आहे लाड़काणे जी। त माना इहा मार्केट उनजी ठही। हाणे हू चाहे त उनखे किथे पंहिंजी जेको आहे सो फ्रेंचाइज़ न चओ, हिकिड़ी ब्रांच आहे मोकिले, ख़बर आहे माण्हुनि खे त इहा शइ माण्हुनि खे वणे थी, माण्हुनि खे जॾहिं वणंदी त उन मार्केट शेयर हूंदो त उहा शइ विकामंदी। त इहो एक्चुअली वे फॉरवर्ड छा आहे, वे फॉरवर्ड कॉम्बिनेशन में आहे। वे फॉरवर्ड तालीम आहे, वे फॉरवर्ड कॉपी कल्चर खां परे आहे, पर उहो यकीनन जेको ही कल्चरल ओञाण आहिनि जी, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। कल्चरल ओञाण तव्हांखे प्रिज़र्व करणा आहिनि, सदियुनि खां पाण प्रिज़र्व कंदा पिया था अचूं ऐं असांखे करणा आहिनि प्रिज़र्व, छो त इहे असांखे सुञाणप था ॾियनि, ओञाण आहिनि। कल्चर मटिबो रहंदो, सभु कल्चर्स चेंज थींदा रहंदा। कराची छो त सिंध जे अंदरि जेको कुझु थिए थो उनखे असां लालू खेत खे तव्हां पंहिंजो कल्चर चवंदा न, बिल्कुलु। जेको कोरंगी में उनखे बि तव्हां कल्चर चवंदा, पर ओञाण छो त मुस्तक़िल आहिनि, जेके ज़मीन सां, ज़मीन जी ख़ुशबू सां जुड़ियल आहिनि। थरपारक जी ज़मीन सां जेका शइ आहे उहा तव्हांखे ख़बर आहे जुड़ियल आहे, सदियुनि खां वठी जुड़ियल आहे, उहा जुड़ियल रहंदी। लाड़काणे जूं ख़ासि ॻाल्हियूं आहिनि, घोटकी जो माओ मशहूरु आहे, घोटकी जा पेड़ा मशहूरु आहिनि, अहिड़े तरीक़े सां मेहर जा मशहूरु आहिनि, अहिड़े तरीक़े सां मटियारी जी आइस्क्रीम हाणे मशहूरु थी वई आहे। बिल्कुलु। कुझु शयूं बॉम्बे बेकरी जो, हैदराबाद जो केक मशहूरु आहे, अहिड़ियूं आहिनि जेके बिल्कुलु जेको हिकिड़ो गिफ्ट आइटम आहे, उनजो मार्केट जनरेट थिए थो, माण्हू डिमांड कंदा। अहिड़े तरीक़े सां हैदराबाद जी रबड़ी मशहूरु आहे, ठीकु आहे न। त इहे शयूं मार्केट बेस्ड आहिनि, मार्केट जेतिरी डिमांड हूंदी ऐं मार्केट डिमांड जेतिरी ज़िंदा हूंदी, अलाई हूंदी, ओतिरो ई इन्हनि शयुनि जी घुर्ज पवंदी ऐं उहे माण्हू फ़ाइदे वठंदा। बिल्कुलु। कल्चरल एक्सपर्ट्स ऐं उन्हनि शोबे सां लाॻापियल आहिनि।
नसीम साहब जी सन पिया हिकु त हिननि रुॻो मिठाइनि जो ज़िक्र कयो आहे मां बि इहो ई चवणो वारो त साईं में खाइण पीअण जो ॾाढो शौक़ु आहे माशाअल्लाह ओल्डेस्ट जेका हिकिड़ी आहे त शिकारपुर जी अचार इज़ वर्ल्ड क्लास शिकारपुर जी अचार रायमू साहब थर जी लोई जो ऐं हैंडीक्राफ्ट जो ज़िक्र कयो ऐं कराची जी ज़ैनब मार्केट में जहिड़ी तरीक़े सां उन्हनि शयुनि खे एक्सप्लॉइट कयो वेंदो आहे महेसर साहब त असां सां इन ॻाल्हियुनि ते पहिरियां बि असां ॻाल्हाए चुका आहियूं बिल्कुलु हीमू लोही वरिती हुयूं त कराची मां बि वरितियूं पर लाड़काण मां वरिता आहिनि वॉट आई नोटिस्ड असांजी कल्चरल पायरेसी थी थिए आई विल शो यू स्टिकर ओवर हियर स्टिकर ते लॻल आहे जेको जीअं तव्हां मिडल मैन जी हिकिड़ी ॻाल्हि कई त मुल्तान जा ट्रेडर्स आहिनि जेके उते बल्क में वठनि था ऐं मुल्तान जो हिते हिकिड़ो ट्रेडर्स स्टिकर था हणनि त स्टिकर हणण सां शायदि वठण वारे खे इहो इम्पैक्ट थो लॻे त दिस इज़ मेड इन मुल्तान या पंजाब या पाकिस्तान जेके इलाइक़े जी त जहिड़ी तव्हां चओ था न त जंहिं इलाइक़े में जेका शइ ठहे थी उनजी हिकिड़ी ब्रांडिंग थियणु घुरिजे अहिड़ी तरह असां कल्चरल पायरेसी खां बचाए सघूं पंहिंजे कल्चर खे अहिड़ी तरह वी शुड कम्युनिकेट दिस मैसेज टू पीपल के अजरक ऑथेंटिक जेको हूंदो आहे उहो हथ सां ठहंदो आहे 7 मरहला आहिनि हुनजा ऐं अजरक चाहे ब्लू हुजे ब्लैक हुजे रेड हुजे ठहंदो सिंध में ई आहे चाहे टंडो मोहम्मद खान में त इन ते कुझु तव्हां कमु कयो बिल्कुलु इन ते ॾिसो न असां त बल्कि पंहिंजे नुमाइशुनि में जीअं मनोहर साहब ॿुधायो त असां त बाक़ाइदे हुननि खे उहे पंहिंजा प्रिंट्स ॾेखारिया आहिनि त अजरक ठहे कीअं थो ठाहींदे ॾेखारियो आहे असां माण्हुनि खे जेका तव्हां ॻाल्हि कई असां ऑलरेडी इहो करे चुका आहियूं असां पहिरीं जॾहिं पंहिंजो क्राफ्ट फेस्टिवल लॻायो हुआसीं पहिरीं गर्मियुनि जे मौसम में पोर्ट ग्रैंड में लॻायो हुआसीं हिन साल असीं हीअं ॿियो पिया लॻायूं जेको आहे क्राफ्ट फेस्टिवल मुंहिंजे हूंदे इहो ॿियो आहे बिल्कुलु तॾहिं हाणे मनोहर साहब जेका आहिनि से हिन में आहिनि डायरेक्टर जनरल आहिनि सो हिन में बि असां एग्ज़ैक्टली इहो ई कयूं पिया असां लाइव ॾेखारियूं पिया असां झंडे जो कमु तव्हांखे थींदे ॾेखारियूं पिया त थिए कीअं थो पर ब्रांडिंग जी जेका ॻाल्हि आहे उहो असांजो थोरो एंटरप्रेन्योर वारो हिकिड़ो जेको चए थो कारोबारी माण्हुनि जो फुक़दान चयो त मुल्तान जो माण्हू असांखां घणो परे कोन्हे पर मुल्तान जो कारोबारी असांखां माना होशियारु आहे भले केतिरी बि पायरेसी थिए पर असुल शइ वठण खां पोइ उहो वठंदड़ महसूसु करे थो वठे असुल शइ जेका हूंदी आहे न हैंडमेड स्पेन जूं जेके शॉर्ट गन्स आहिनि जंहिंखे गन्स थोरो ख़बर आहे उहे हैंडमेड गन्स जो कॉस्ट बि हूंदी आहे क़ीमती बि हूंदी आहे बिल्कुलु मशीन मेड जी कॉस्ट बि हूंदी आहे हाणे अजरक जे करे माण्हू वठंदो न जेकॾहिं उहो नकली उनखे लॻी वियो पायरेटेड त उनखे ख़बर पवंदी त उहो गर्मीअ में उनखे थधिकार जो मज़ो न ॾींदो ऐं सीअ में वरी उनखे गर्मीअ जो मज़ो न ॾींदो राइमो साहब असांजे अजरक जी ख़ुशूसियत इहा आहे इहे जेके 2 कलर्स हिन में हूंदा आहिनि न ब्लू ऐं रेड इन्हनि ॿिन्ही जो वरी पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे गर्मीअ में इहे असांखे थधिकार जो मज़ो ॾींदा आहिनि ऐं वरी जेके थधि में पायो त उहो वरी जिस्म खे गरम रखण में बि कमु ॾींदो आहे साईं जन ॻाल्हि कई नसीमुल गनी साहब मार्केट डिमांड्स जी इनखे वरी मां लिंक कयां ट्रेंड सेटिंग करण जी अली साहब जीअं ही शुरूआति कई असां हिकिड़ो ट्रेंड ॾिनोसीं उनखां पोइ अजरक ऐं टोपीअ जी जीअं सेल में रिकॉर्ड वाध थी वई साॻिए तरीक़े सां वरी हिन बोड मुतासिरनि जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे थीम जेका हिन दफ़े सिंध सां दर्द जो रिश्तो उहा बि ज़रूरु अली साहब उहो दर्द ऐं उहो ॾुखु उन्हनि जो महसूसु करण खां पोइ इहा थीम ॾिनी त हाणे सिंध वासियुनि खे कीअं वरी गॾाइजे असां ट्रेंड छा ॾिनो बजाए बोड मुतासिरनि जे लाइ को NGO का तंज़ीम बदेगियूं खणी पई वई को कुझु खणी पियो वियो को कुझु खणी पियो वियो असां चयो त छो न इन्हनि खे वरी बि इम्पावर कयूं ऐं इम्पावर ईअं कयूं जो इन्हनि जी वरी थोरी घणी एम्बेरसमेंट बि न थिए रेस्पेक्टफुल वे में इन्हनि ताईं 2 वेलनि जी मानी पहुचाई वञे त असां कोटड़ीअ खां ॼामशोरो खां तंदूर लॻाइण जी शुरूआति कई पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सथ तरफ़ां इन ट्रेंड खे अवां कीअं डिफाइन कंदव त जॾहिं असां इहो तंदूर आहियूं त उनखां पोइ वरी जेके माण्हू पकी पकाई मानी खणी पिया विया उन्हनि बोड मुतासिरनि वटि कंहिंखे मिले पई कंहिंखे न पई मिले उन्हनि बि वरी उन्हनि इलाइक़नि में तंदूर लॻाया त भई हाणे तंदूर लॻल आहे हितां हिननि खे मानी त मिलणी ई मिलणी आहे 2 वेला 3 वेला बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी तव्हां त चइनि ॼणनि जी कोशिशि बि कई अली साहब जी इहा कोशिशि हुई अली काज़ी साहब जी छो त हिकिड़ो इहे कुदरती आफ़ात आहिनि सैलाब जेके अची वेंदा आहिनि इहो इंसान जे त वस में न आहे कॾहिं कॾहिं जेको 10 साल खां पोइ 15 साल खां पोइ अहिड़ी आफ़त अची वेंदी आहे ऐं हिन दफ़े त तमामु वॾी मुश्किल में सिंधी आवाम हुई तव्हांजे दोस्तनि ऐं स्पेशली टाइम न्यूज़ अली काज़ी साहिबु हिननि वॾी महिनत कई हाणे ॾिसो हिते हिकिड़ो माण्हू जेको हिकिड़ो कमु करण जी कोशिशि कंदो आहे त वरी साॻी सभु हुनजे पोयां वरी लॻी वेंदा आहिनि साॻी लाइन में उहो पंहिंजो ट्रैक बि छॾे वेंदा आहिनि हाणे अली काज़ी साहिबु इहो कमु कयो आहे त हाणे इहो कमु असां सभु वरी इहो ई कमु था करियूं जेको पंहिंजे हिसे जो कमु कयो जिन कयो पिए उहो बि उन्हनि कमु पंहिंजो बंदि करे छॾियो अली काज़ी साहिबु त पंहिंजी नियत सां कयो त ठीकु आहे तंदूर उते लॻायो उते ई माण्हुनि खे जेको फैसिलिटी मिले उहा शइ मिले हुन में जेको घणो NGOs तव्हां ॾिसो NGOs 20% बि कमु नथियूं कनि उन्हनि खे त डोनर्स बि फंड कनि था सभु कुझु कनि था तव्हां अली काज़ी साहिबु पंहिंजी संगत साथ खां महिनत सां पंहिंजे
हड़ा वड़ा ख़र्च करे सॼी महिनत कई अथव, सिंध जो आवाम मुश्किल में आहे, उनजी मदद कई वञे। NGOs उनखे पंहिंजो पाण कैश कराइनि थियूं, 20% आवाम ते लॻाइनि थियूं, त 80% उन्हनि जे पंहिंजे ख़ज़ाने में वञे थो, छो त उन्हनि जी कोई ऑडिट कोन्हे, कोई चेक एंड बैलेंस कोन्हे त किथां पैसो मिले थो, केरु डोनर ॾिए थो, छा थो थिए छा नथो थिए। ऐं इन मुश्किल जी घड़ी में तव्हां इहो एफर्ट्स वरितो, इहो ॾाढो बहितरीनु क़दम हुयो। एतिरो ज़रूरु थियो त भले 20% ई सही, पर उहे दफ़्तर जे ज़रिए उन्हनि ताईं मानी त पहुती। ठीकु आहे न। मुनव्वर मैसर साहब, अगेन तव्हां ॾे अचूं था सर। सकाफ़त खाते सां अव्हांजो तालुक़ु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमु बि कयो पिया। साईं जन ॿुधायो त इस्लामाबाद खां हाणे मोटिया रिसेंटली, वरी तव्हांजो एग्ज़िबिशन बि थियणो आहे। सकाफ़त खे प्रोमोट करण में अली काज़ी साहब, टाइम न्यूज़, पंहिंजी अख़बार जे सथ असां अव्हांजी केतिरी हेल्प कई आहे? सकाफ़त खाते असांजी सपोर्ट सां इन में केतिरी प्रोग्रेस कई आहे, या इन वाले सां जेकॾहिं लिंक कयो असांजी एफर्ट्स खे बि? एक्ज़ैक्टली तव्हांजे एफर्ट्स खे लिंक कंदासीं। इन खां अॻु में हिकिड़ो मां थोरो अर्ज़ु कंदुसि, जेको साईं शिक्षा बि चयो त जेके असांजूं प्रोडक्ट्स आहिनि, छा इहे रजिस्टर्ड असांजे नाले ते नथियूं थी सघनि छा? हाणे असां 18 प्रोडक्ट्स कढिया आहिनि जेके असां जिन खे पंहिंजे ई यानी सिंध जे नाले सां ऐं उन शहर जे नाले सां रजिस्टर कराइण जो जेका न आइडिया रखियो आहे। मसइलनि हाणे पाकिस्तान में पहिरियों दफ़ो हैदराबाद बैंगल्स रजिस्टर्ड थिया आहिनि, जेके इंटरनेशनल रजिस्टर्ड थिया आहिनि। वॾी मार्केट आहे हैदराबाद। हा साईं, हा। अच्छा, पहिरियों छा पियो थिए, जो हैदराबाद बैंगल्स खे जेके चूड़ियूं हैदराबाद जूं हुयूं, हितां वञनि पियूं इंडिया जी, छाकाणि जो रजिस्ट्रेशन थियल हुई, त उनखे इंडियन बैंगल्स जे नाले सां वरी पूरी दुनिया में खपाए पियो वञे। हाणे असां हुनजो पेटेंट ई रजिस्टर कराए छॾियो अलॻि सां, ऐं हाणे दुनिया में का ॿी एजेंसी माना पाकिस्तानी हैदराबाद बैंगल्स जे नाले सां नथी खपाए सघे का शइ जेका आहे। त इहा ऐं इन जी पोइ हाणे प्रोडक्ट बि शुरू थींदी, मार्केटिंग बि शुरू थींदी। इन खां पोइ हीअ अजरक, गज, लोयूं, हर शइ जेका साईं ॿुधाई पई, उन्हनि जो असां वटि हिकिड़ी डिघी लिस्ट आहे, 18 आइटम्स जी लिस्ट आहे, जेका इनशाला माना जेकॾहिं इरादो इहो आहे त अॻिले 1 साल जे अंदरि असां टोटल पंहिंजी रजिस्ट्रेशन कराईंदासीं। पोइ जेकॾहिं माना को माण्हू जेके लाड़काणे जे लोईअ खे कंहिं ॿिए शहर जो नालो ॾींदो त इहा पायरेटिंग करार ॾी वेंदी जेके असां। ज़बरदस्त। नंबर 1। नंबर 2, जेका तव्हां ॻाल्हि कई अली काज़ी साहब जे एफर्ट्स जी, सची ॻाल्हि इहा आहे, हाणे त जेको जंहिंखे वणे सो वञी क्लेम करे, पर जेका आहे न मतिलबु मां बि साईं खे 2003-04 खां वठी सुञाणो थो पए जेका सो इहो जेको हीउ जेको ट्रेंड जेको पाण सभई अजरक पातियूं वेठा हूंदा आहिनि, दैट इज़ बिकॉज ऑफ दैट ओनली जेंटलमैन। सची ॻाल्हि इहा आहे। छो हिकिड़ो आलम आश्कार वाक़ियो थियो, एक्स प्रेसिडेंट साहब जो अफ़गानिस्तान टोपी पाए, हुन ते कुझु जेका न कुझु मीडिया पर्सन्स हुन ते तनक़ीद कई, उन खां पोइ हिकिड़ो ट्रेंड शुरू थियो, त बेसिकली हिन हिकु नुक़्ते जो इहो हिकिड़ो माना उन मां सभु निकिरी वियो, सॼो मुल्क सुतल हुयो सर। एक्ज़ैक्टली, इन में को शक न आहे साईं। इहा ॻाल्हि मां यानी ऑन द रिकॉर्ड, ऑफ द रिकॉर्ड चवंदो हा त यार हिन माण्हूअ जो, ऐं मां पाण खे बि साईं खे हिकु बदिलो चयोमांसि, तव्हां ज़िंदगी में जेकॾहिं पंहिंजो को हिकिड़ो कमु यादि कंदो न, त मां अहिड़ो कमु कहिड़ो कयो जंहिंसां सिंध जे माण्हुनि खे फ़ाइदो पियो, त उहो इहो कमु हो जेको तव्हां कल्चरल डे जी शुरूआति कई जेका आहे। इन में को शक न आहे। ऐं उन ॾिसो न, जॾहिं साईं सत साहब ॻाल्हि कई त हाणे अजरक जी प्रोडक्ट एतिरी ज़ोर सां खपे थी, टोपियूं एतिरी ज़ोर सां खपनि थियूं, इन जी मार्केट एतिरी अॼु न हुजे हा। हिकु त कल्चर डिपार्टमेंट खे या कल्चर ओवर सिंध जे कल्चर खे, कल्चर डिपार्टमेंट त हिकिड़ो सेगमेंट आहे कल्चर जो जेका न साईं, ऐं हिकिड़ा असां सम्झो कस्टोडियम पाण खे सॼायूं था, पर बेसिकली त कल्चर त धरतीअ जो ज़रो जेको आहे, उन में जेको बि मुआशी मुआशरती ऐं समाजी जेके बि एक्टिविटीज़ आहिनि सभु कल्चर जो हिसो आहिनि न। त उन में अली काज़ी साहब जो हिकिड़ो वॾो अहसान इहो आहे, ऐं इहा वॾी कंट्रीब्यूशन आहे, जंहिंखे मुंहिंजे ख़्याल में त जंहिं वक़्तु गुज़रंदो वेंदो न, तीअं तीअं हुनखे वधीक यादि कयो वेंदो। सर हाणे कुझु इहे खणी त ॻाल्हि घणी न थी वञे, छाकाणि त इवेंट अहिड़ो आहे, पर क्लेम करण ते मां हिकु ॿ मिसाल लिखी करे ॾियां, जेकॾहिं अव्हांजी इजाज़त हुजे नसीमुल गनी साहब। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जे इन में बादशाहत में उनजे घर में ई परवान चढ़िया, ठीकु आहे। जॾहिं जवान थिया, वॾा थी विया, त उन फ़िरौन जे घर में परवान चढ़ंदड़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन फ़िरौन जे ख़ज़ाननि ऐं उन्हनि जे अनाजनि जे गुदामनि जा दरवाज़ा खोलाए छॾिया उन्हनि ग़रीबनि मिसकीननि जे लाइ। मज़दूर जेके उते कमु कंदा हुया न, कोड़ा खाईंदा हुया सॼो ॾींहुं, कुझु मूवीज़ मां ॾिठियूं हूंदियूं। पोइ इन जो क्रेडिट जेकॾहिं हाणे उहो फ़िरौन खणे या उनजी आल औलाद खणे, त आम माण्हुनि खे ऐं ओवरऑल हिस्ट्री जेका आहे ॻाल्हाए थी, त इहो क्रेडिट जेको आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे थो वञे, उन फ़िरौन ॾे नथो वञे। अहिड़ो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो। उन बि वरी उन वक़्तु जे हिकिड़े ॿिए फ़िरौन जे घर में परवरिश जेका आहे उहा वरिती, ऐं जॾहिं ॾुकार जहिड़ी सूरत हाल वञी पैदा थी, त उन फ़िरौन जी काबीना जा जेके मेंबर्स हुया न, उन्हनि जी कस्टडी में जेके खूह हुया अनाज जा, बजाए उहो अनाज ख़राबु पियो थिए पियो,
उन वक़्तु उन्हनि खूहनि जा दरवाज़ा खोलाए छॾिया त भई हिननि ग़रीबनि मिसकिननि में इहे तव्हां विरायो। हाणे उहो बि जेकॾहिं उहो फिरोन क्रेडिट खणण जी कोशिशि करे त आलम आश्कार आहे त इहो फिरोन कमु न कयो हुयो, पर इहो हुन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। महताब ॾिसो, तव्हां उहो हिकिड़ी चवणी आहे जेका अमेरिका जे डोंट आस्क दैट वट अमेरिका इज़ गिविंग यू, आस्क वट यू आर गिविंग टू अमेरिका। मसइलो इहो तव्हां जेको शइ क़ौम खे ॾियो था न, इहो क़ौम जो तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। तव्हां जेको कुझु कमु कयो आहे इहो तव्हांखे क्रेडिट मिलणु खपंदो आहे, पर इहो तव्हांजे मथां में फ़र्ज़ु आहे त जेको तव्हांजी पोटेंशियल आहे तव्हां पंहिंजी क़ौम जे मथां इस्तेमालु कयो ऐं प्रॉपर टाइम सां प्रॉपर पोटेंशियल प्रॉपर मौक़े जे लाइ इस्तेमालु थी आहे। ऐं इहो तव्हां इन क्रेडिट खे तव्हां चओ न चओ इहो हलंदो पियो जेके असां। बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि। नसीमुल गनी साहब वापसि सवाल आहे। जी हमी हा, नसीम साहब भी आहिनि, अथॉरिटी आहिनि, थर में आर्टिसंस रहनि था। टंडो मोहम्मद ख़ान में सालनि खां हिकिड़ी आर्टिसंस अजरक मेकर्स जी कॉलोनी आहे जिते उहो पंहिंजा दुकान बि आहिनि। तबाह हाल आहे बिल्कुलु। सकाफ़त खां तो इन्हनि आर्टिसंस जे कम खे त प्रमोट करे तो एग्ज़िबिशन्स बि तव्हां कयो था ऐं माशाल्लाह इट्स गोइंग वेरी नाइस। जनरल नॉलेज जी अञा बि थोड़ी घणी खोट आहे इंटरनेशनली, त जीअं माण्हू अजरक खे ॾिसनि त सम्झी वञनि त सिंध जी प्रोडक्ट आहे। मिठी में, हाला में, मटियारी में, टंडो मोहम्मद ख़ान में या भिटशाह में या खैरपुर एल्सवेयर तव्हां आर्टिसंस जी का बाज़ारूं अहिड़ियूं ठाहियो था। पहिरियां हिते नेशनल म्यूज़ियम में हिकिड़ो सरदार शाह साहब शुरू करायो, बाद में उहो नेशनल म्यूज़ियम जी कस्टडी जो कोई इशू हुयो त उहो शिकारपुर स्टाइल जी जेका ढक बाज़ार टाइप हुयो, उते हिकिड़ी ढाट जे नाले सां या कुझु अहिड़ी एग्ज़िबिशन लॻंदी, नंढा दुकान ठहियल हूंदा हुया। जेसीं ताईं आर्टिसंस फाइनेंशियली इम्पावर्ड न हूंदा त उन्हनि जूं शायदि ईंदड़ नस्लूं हिन एॾे प्रीशियस क्राफ्ट खे ठाहिण ई बंदि करे छॾनि। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असां जेके नुमाइशूं लॻायूं था बेसिकली असां मार्केट नीड जनरेट था कयूं। असांजो ॿियो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट, उन जो हिकिड़ो विंग आहे सिंध संभाल इंडस्ट्रीज़। सिंध संभाल इंडस्ट्रीज़ हाला में हाणे इहो ई उन्हनि खे दुकानूं वर्कशॉप इवन मिठी में उन्हनि जे घर उनखे ठाहे ॾिना आहिनि। मिठीअ में बि इहो ई साॻियो मॉडल आहे। हाणे जॾहिं जिते घणो कमु थो थिए पहिरीं हाला में, उन साम्हूं ई बिल्कुलु नई हिकिड़ो उन्हनि ठाहियो आहे संभाल इंडस्ट्रीज़ जो वर्कशॉप वारो इहो। ऐं मिठी में बि इहो साॻियो ई आहे। जीअं जीअं जिथे कमु वधंदो ऐं नीड जनरेट थींदी ऐं उते जेकॾहिं तव्हां सम्झो था त उनखे दुकान ठाहे ॾियनि त गवर्नमेंट अहिड़ा इनिशिएटिव फ्रॉम टाइम टू टाइम वठंदी रही आहे। पर छा आहे त नीड जनरेट थिए, तव्हां शयूं ठाहे ॾींदा ऐं पोयां केरु ठाहिण वारो कोन हूंदो, उते कब्ज़ा थी वेंदा, उते को ॿियो माण्हू अची वेही रहंदो, कमु कोन थींदो। कमु तव्हांजो शुरू थींदो पंहिंजे घर खां। जेको माण्हू कमु कंदो उहो अचे मदद लाइ त मां हीउ कमु कयां थो न, उन खे चेक करण जे लाइ असां हीअ नुमाइशूं लॻायूं था। असां इहो रिसोर्स जनरेट था कयूं। असां वटि इहे सभु माण्हू लिस्टेड आहिनि। जंहिं नुमाइश में जेके माण्हू अचनि था उन्हनि जूं असां वटि लिस्टूं ठहियल आहिनि। असांखे ख़बर आहे त इहे माण्हू कमु कनि था। उन्हनि खे बि जेकॾहिं किथे का बीमारी थिए थी, का तकलीफ़ थिए थी त असां उन्हनि खे मदद कयूं था। असां हिकिड़ो इंडोमेंट फंड आहे, पर जेको असांजी ईंदो, जेको असांखे ख़बर हूंदी, असां जनरेट था कयूं मार्केट ऐं प्लस उनखे प्रमोट था कयूं। कल्चर डिपार्टमेंट जो बुनियादी कमु आहे, असां जेको बि कल्चर आहे मुख़्तलिफ़ शक्लुनि में आहे। हिकिड़ो अंग्रेज़ी में जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, हिकिड़ो चइबो आहे टेंजिबल कल्चर, हिकिड़ो चइबो आहे इनटेंजिबल कल्चर। हीउ जेको आहे इनटेंजिबल कल्चर आहे, मूसीक़ी ॿियूं शयूं। हिकिड़ो आहे टेंजिबल कल्चर जंहिंमें बिल्डिंगूं, जेके हेरिटेज बिल्डिंगूं, मोहनजो दड़ो या अहिड़े क़िस्म जी साइट्स, उहे जो तव्हां चई सघो था त उहे आर्कोलॉजिकल साइट्स। त जेके इनटेंजिबल शयूं आहिनि उहे जेसि ताईं साम्हूं न ईंदियूं त उन्हनि खे असां पोइ प्रमोट करण लाइ पोइ पंहिंजे ॿी डिपार्टमेंट खे चवंदासीं जेका उन शइ जी एक्सपर्ट आहे। असां गवर्नमेंट जो हिसो डिपार्टमेंट आहियूं जेको हिकिड़ो कमु करे थी। असांजो ॿियो डिपार्टमेंट इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, जंहिंमें नंढो स्मॉल इंडस्ट्रीज़ जे हुन में इहो कमु करे रहिया आहिनि कॉटेज इंडस्ट्री में। साईं हाणे कचहरी अहिड़ी थी ऐं टॉपिक अहिड़ो आहे जो वक़्तु गुज़रण जी ख़बर ई न पई आहे। माशाल्लाह, को मैसेज ॾियणु चाहियो आख़िर में अॼोकी ॾियारे जे हवाले सां, एकता जो जेको असांजी हले थी पई मुसलसल इहा काविश कोशिश, उन जे हवाले सां वॾी महिरबानी कंदा। असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजे कल्चर खे संभाले रखूं, पंहिंजो जेके असांजा कल्चरल हेरिटेज आहिनि उनखे संभाले अॻियां वधूं, फॉरवर्ड लुकिंग थियणु खपे। दुनिया बिल्कुलु मटिजी वई आहे। जेका स्मार्टफोन आई आहे इन काफ़ी शयुनि जी मोकल कराए छॾी आहे। उन जे करे हाणे जेको नओं तरीक़ो आहे, डिजिटल दौरु आहे। अॻियां अलाए इन खां वधीक ॿियो को दौरु हूंदो, पर फ़िलहालु त डिजिटल दौरु आहे जेका काफ़ी शयुनि खे फ़ारिग करे रही आहे। किताबनि जी बि जेको आहे सो हाणे डिजिटल असां शिकल में लाइब्रेरीज़ खे डिजिटलाइज़ करे रहिया आहियूं। त जेकॾहिं तव्हां चाहियो त पंहिंजी फ़ोन ते बि उहो किताब तव्हां पढ़ी सघो था। असां PDF में शयुनि खे कन्वर्ट करणु शुरू कयो आहे। पर गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे तालीम ते फोकस कयो। तालीम खां बग़ैर तव्हां कुझु नथा करे सघो। दुनिया मुक़ाबले जी दुनिया आहे, कॉम्पिटेटिव वर्ल्ड आहे। बग़ैर तालीम जे तव्हां कुझु नथा करे सघो।
कॉपी कल्चर तव्हांखे हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो ॾींदो जेके तव्हां सर्टिफिकेट चओ था, जेके तव्हां डिग्री चओ था, इहो तव्हांखे तव्हांजे ज़हन में इल्मु न विझंदो। तव्हां जहिड़ा कोरा यूनिवर्सिटी में विया, ओड़ा ई निकिरंदा, ओड़ा ई ॼट हूंदा, तव्हां वटि भले डिग्रियूं छो न हुजनि, उन डिग्री जो तव्हां दुनिया जे माण्हुनि सां मुक़ाबिलो नथा करे सघो जंहिंमें तव्हां वटि नॉलेज न हुजे। त महिरबानी करे उन सां गॾु हुनर सिखो, छो त रोज़गार जे लाइ हुनर खपे। हुनर खां सवाइ स्किल्स जी दुनिया आहे। ॿियो कारोबार में अचो, एंटरप्रेन्योरशिप में अचो, उन में तव्हां अचो जीअं मुख़्तलिफ़ एंगल्स में, जीअं को ॿियो माण्हू तव्हांजी शयूं ब्रांड न करे जीअं तव्हांजो शेख साहब। मुंहिंजो इहो पैगाम आहे त महिरबानी करे फॉरवर्ड लुकिंग थियो, मॉडर्न थियो, का ॻाल्हि कान्हे, हीअ असां काॾे कोन थियूं आहिनि शयूं जी, ऐं इहे रहंदियूं, पर उन सां गॾु फॉरवर्ड लुकिंग थी मुक़ाबिलो करण जी पाण में सलाहियत पैदा कयो दुनिया सां। इन खां थोरो अॻिते वधण जी जी हा। रायमू साहब, अवां जो मैसेज सर। बिल्कुलु, सभ खां पहिरें त इन ॾियारे ते आख़िर में वरी सिंध जी आवाम खे मुबारकबाद पेश कंदुसि ऐं अलाह ताला खां दुआ इहा त सिंध खे अलाह पाक सलामत रखे, ज़ालिमनि खां, लुटिंदड़ आहिनि जेके फुरिंदड़ आहिनि सिंध खे, उन्हनि खां सिंध खे महफ़ूज़ रखे। ऐं बिल्कुलु आख़िर में इहो ई सिंध जे क़ौम जे लाइ मैसेज आहे त अॻिते वधो। अॻिते न वधंदा, कॉम्पिटिशन जो दौरु आहे, पोइ हिते रहिजी वेंदासीं। अॻे बि हिते दारिया आबाद थिया आहिनि ऐं वरी बि असांखे पोइ हिते ई धकींदा। तव्हां जो हिकिड़ो पठाण आहे, उहो किथां खां अचे थो, हिते पॉलिश जो कमु बि करे थो, रेड़ो बि हलाए थो, केबिन बि हलाए थो, मज़दूरी बि करे थो, सभु कुझु करे थो। अफ़गानिस्तान खां अची हिते करे थो ऐं असां सॼो ॾींहुं ताश खेॾे वांदा होटलनि ते वेही ऐं फूकू ॾियण सां सिंध तरक़ी कोन कंदी। असां पाण महिनत कंदासीं तॾहिं सिंधी फॉरवर्ड थींदो ऐं सिंधी अॻिते वधंदो। इहा कल्चर असांजी सलामत रहे ऐं अलाह पाक असांखे शऊर ॾे ऐं सिंध बि सलामत रहे। ठीकु आहे, गुनवर मैसेज साहब साईं। हा, मूंखे पंहिंजो मैसेज लाइ ताजिल बेवस साईं जो हिकिड़ो शेर थो यादि अचे। तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियूं अतां, तुंहिंजे लाणियुनि लयुनि खे बि चंदन चवां, तुंहिंजे कुख मां पियो हर हर ॼमां, खीर तुंहिंजो पियां, वीर तुंहिंजो थियां, सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिख। असल में असांजो इश्क सिंध सां सलामत रहे। असांखे असां एज़ अ वालदेन असांखे पंहिंजे ॿारनि खे धरतीअ सां इश्क, धरतीअ सां मुहबत, धरतीअ जा जेके कल्चरल वैल्यूज़ आहिनि उनखे क़ाइमु रखण जी, उनखे असां तलक़ीन कयूं। हाणे हिकिड़ो उहो दौरु आहे जेका असांजी पीढ़ीअ खां नई पीढ़ीअ ॾे जेका आहिनि शयूं जेके मुंतक़िल थियनि थियूं, असांखे सभ खां पहिरियों जेको मुंतक़िल करणु खपंदो आहे उहो असांखे पंहिंजा वैल्यूज़ करणु खपंदा आहिनि, मुंतक़िल करणु खपंदा आहिनि। असांखे पंहिंजो कल्चर जो जेको बि हिसो असांजे जेको मालिक असांजे हिसे में रखियो आहे उहो असांखे उनखे ट्रांसफर करणु खपंदो आहे। ईअं न थिए सुभाणे असांजा ॿार सुभाणे जेका आहिनि इहा पंहिंजी ॿोली बि विसारे छॾनि, इहे पंहिंजे धरती जा जेके बाक़ी ॿिया गुण आहिनि, मां तव्हांखे अर्ज़ु कयो, महिमान नवाज़ी बि विसारे छॾनि, पंहिंजो हॾ ॾुखी हुजण बि विसारे छॾनि। धरती हीअ असांजी का वेरियर माण्हुनि जी धरती न आहे, सची ॻाल्हि आहे। हीअ धरती जेका मुहबत कंदड़ माण्हुनि जी धरती आहे, हीअ सूफ़नि जी धरती आहे। खपे वालदेन खे त पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ जो पैगाम ॿुधाइनि, पंहिंजे ॿारनि खे सचल सिंह जो पैगाम ॿुधाइनि, ताकी ॿारनि में इंसानियत पैदा थिए। वॾी महिरबानी, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे मुनव्वर मैसेज साहब, थैंक यू सो मच। नसीम गनी साहब, अवांजी वॾी महिरबानी। अब्दुल रज़ाक रायमू साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मुअज़्ज़िज़ महिमान जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। प्रोग्राम जे आख़िर में जेके मैसेजिस आहिनि उहे इहे ई आहिनि त तालीम पिरायो, तालीम जे मैदान में अॻिते वधो ऐं उनखां पोइ वरी ख़ुदकफ़ील थियण जी कोशिशि कयो, बिज़नेस जेके आहिनि उहे कयो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा कारोबार कयो जीअं पंहिंजी धरतीअ जे लाइ अञा कुझु वधीक करे सघो। ख़ुसूसी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी सारी आहे। वक़्तु आहे हिकु नंढे ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदा।